अञा त मंज़िल अॻिते आहे। हिकु इंसान खे असली ॾंद घणा हूंदा आहिनि? 32। तव्हांखे असली ॾंद घणा आहिनि? तव्हां हिन वक़्तु छा था कयो? सुतो पियो आहियां। कंहिंसां? मर्द तव्हांखे कहिड़ा वणंदा आहिनि? मुछुनि ॾाढ़नि वारा या क्लीन शेव? मुछुनि ॾाढ़नि वारा। उहो कहिड़ो स्टाइल जेको तव्हांखे बिल्कुलु न वणंदो आहे? न वण में इलाही आहिनि यार, जेके अजायो माना उहे न हुजनि टीवी ते भलो आहे। जेकॾहिं उहो तुंहिंजो साथी तव्हां ॾे वापसि अचणु चाहे त? मां चयो न प्यार मां इन्हीं उन सां ई कंदो आहियां। जेकॾहिं इरशाद जागीरानी हिकु माण्हू खे गिरफ़्तार कराए त उहो केरु हूंदो? जंहिं सवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव तव्हांखे पर्ची खणणी पवंदी। छा थियो? 10 साल जी ट्रेसी पढ़ाई हुई। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां इमरान चांडियो सिंध टीवी जे प्लेटफॉर्म तां हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम जो नालो खण पंहिंजे भाउ खे। अॼु असां वटि हिकिड़ो गेस्ट आहे, स्पेशल गेस्ट आहे। मां उनखे इन रूप में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। हिकु दफ़ो मूंखे इहा ख़बर पई पर मूंखे यकीन न पियो अचे। अॼु मां उनखे मेकअप रूम में जॾहिं ॾिठो त मां परेशान थी वियुसि। मूं चयो यार वाह कमाल थी वियो, अॼु माण्हुनि खे एंटरटेन वाह जो कंदासीं। त अचो जल्दी तव्हांजो वक़्तु ज़ाहिर नथा कयूं, गेस्ट ॾे हलूं था ऐं गेस्ट खां पुछूं था त उनजो असली नालो छा आहे। जेको मूंखे नालो ख़बर आहे ऐं उहो माण्हुनि खे बि ख़बर आहे पर हुनजो नालो कुझु ॿियो आहे। अचो त ॾिसूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मूंखे सुञाणो था? जी सर, तव्हांखे त सुञाणियूं था छो न? मूंखे इहो ॿुधण में न आयो। जी बिल्कुलु तव्हांखे सुञाणियूं था छो न? सुञाणो था पर हक़ीक़त इहा त मां तव्हांखे नथो सुञाणां। थी सघे थो। नालो ॿुधाईंदव? असली असली मतिलबु मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई। मतिलबु त मीडिया में त मुंहिंजो ॿियो नालो आहे ऐं मतिलबु जेको हिन मतिलबु रूप में मुंहिंजो नालो जेको आहे सो मां तव्हांखे उहो थो ॿुधायां। उहो ॿुधायो आहे हिन रूप में? सौम्या। छोकिरी जो रुॻी नालो अचे आर्टिस्ट सां वरी मस्तु लॻी पई आहे। माशाल्लाह। हिन प्रोग्राम जे फॉर्मेट तव्हांखे ख़बर आहे? न। ॿुधायो था? जी बिल्कुलु। असल में हिन में कुझु सुवाल हूंदा आहिनि, कुझु ॾुखिया कुझु हल्का फुल्का। पर जेकॾहिं कंहिं सुवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव, नथा ॾियणु चाहियो, कुझु पर्सनल आहे या छो त इमरान भाई मां नथो ॾेई सघां या नथी ॾेई सघां, मूंखे तव्हां ॻाल्हि सम्झ में नथी अचे, छा चवां ॾेई सघी? छा नालो? सौम्या। सौम्या। सौम्या, पोइ तव्हांखे हिन बाउल मां हिकिड़ी पर्ची खणी पवंदी जेका तव्हांजी क़िस्मत जो सभु कुझु उहा ई कंदी। ठीकु आहे? जेकॾहिं तव्हांखे सुवाल जो जवाबु नथो अचे, ठीकु, कोशिशि कजो सुवाल जो जवाबु ॾियो, न त हे जेको सिस्टम आहे उन खां वधीक ॾुखियो आहे। बिल्कुलु। जेको अगरि ॾियणु जहिड़ो हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जवाबु ॾींदासीं। ठीकु आहे, कयूं, कंटिन्यू कयूं, सुवाल कयूं, ऑडियंस खे असां थोरो मस्तु कयूं। ठीकु आहे? ओके। इंसाननि में 3 क़िस्म थींदा आहिनि। घणा क़िस्म थींदा आहिनि? मां थो ॿुधायां। मर्द, औरत, ॿियो अॼुकल्ह स्टार प्लस जे ड्रामनि में ईंदो आहे छा चवंदा आहिनि हिनखे? किन्नर। किन्नर। बिल्कुलु। त मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां हिननि टिनी जी कैटेगरी में कहिड़ी में शामिल था थियो? फ़िलहाल हिन वक़्तु मां किन्नर जे। तव्हां हथ ॾकनि छो था? सर तव्हांजे साम्हूं मतिलबु तव्हांजा सवाल। हथ मिला हथ ॾके थो तुंहिंजो? अगरि कैमरा हिनखे करे सघे थी त हथ ॾके। अच्छा ठीकु आहे, पाण ठीकु आहे। मतिलबु तव्हां इंसान न आहियो? इंसान आहियूं। तव्हां चयो मां किन्नर आहे त किन्नर इंसान न आहिनि हूंदा? किन्नर जी माना छा आहे? असां त ॻोठनि में चवंदासीं फ़क़ीर आहे। हा फ़क़ीर ई फ़क़ीर आहे, पर हे लिबास फ़क़ीर न वारो आहे। परेशान छो? सर ही फ़क़ीरनि जी लिबास आहे। अरे फ़क़ीर वीचारा रोड ते ऊंधा सुधा पिया आहिनि कल्टी। त हे किन्नर जेके फ़क़ीर हूंदा आहिनि उन्हनि जो लिबास। हे किना फ़क़ीर हूंदा आहिनि? किन्नर। किन्नर जेके इंडिया में किन्नर चवंदा आहिनि ऐं पाकिस्तान में फ़क़ीर चवंदा फ़क़ीर चवंदा आहिनि। सवाल पुछूं? हर मर्द या औरत शादी कंदी आहे, तव्हांजो निज़ाम छा आहे? फ़िलहाल कुझु सोचो न। न मतिलबु तव्हां सोचो त हूंदो शादी कंदव या न कंदव? पहिरियों हिन जो जवाबु ॾियो, शादी कंदव या न कंदव? ख़बर न आहे।
हलो जे कंदव त मर्द सां कंदव या माईअ सां? सॉरी छा सॉरी? इहो कहिड़ो सुवाल आहे? इहो कहिड़ो सुवाल आहे? मिसाल मूंखां कोई पुछंदो आहे कंहिंसां शादी कंदे, मां चवंदुमि छोकिरी सां शादी कंदुमि। मां फ़िलहाल नथो इन ते जवाबु ॾेई सघां, सॉरी। फ़िलहाल न शादी न कंदव? न फ़िलहाल सोचियो न आहे शादी जो। त असां वरी न त हिन ते हलिया वेंदासीं, तव्हां हुनजो जवाबु ॾियो हा या न, कंदव या न, बसि एतिरो ॾेई छॾियो। मर्द औरत खे छॾियो, हा शादी कंदव। ठीकु आहे, दिलि में तमन्ना आहे, जी। हेॾा बख़्श वेठो आहे, हिनखे बि वॾी तमन्ना आहे। हलो ठीकु आहे, तव्हां पाण में घणा भेण भाइर आहियो? 3 भाइर ऐं 5 भेनरूं। 3 भाइर 5 भेनर। 5 भेनरूं। जी। उन्हनि में तव्हां कंहिंमें था शामिल थियो, भाइरनि में भेणनि में? मां अगरि 3 भाइर आहिनि त पोइ त भाइरनि में ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे। 3 भाइर आहिनि असां टोटल। 3 भाइर आहिनि त तव्हां हुन में शामिल हो। घर में तव्हांखे भेणियूं भाउ चवंदियूं जी। यादी चवंदियूं थी भेण भाउ। हा, ज़बरदस्त। अच्छा, इंडियन मूवी में जेकॾहिं तव्हांखे हीरोइन जो करेक्टर थो मिले त तव्हांजो हीरो केरु हुजणु खपे? हीरो इमरान हाशमी। इमरान हाशमी। फ़िलहाल इमरान चांडियो वेठो अथई। ठीकु आहे, अॻिते हलो। तव्हां पैदाइशी किना मतिलबु किधर पैदा थिया आहियो या उन खां बाद में तव्हां इहो रूप कयो आहे? उन खां बाद तव्हां शौक़िया कयो आहे या परेशानी में अची? न शौक़िया कयो आहे न परेशानी में कयो आहे। बचपन खां वठी मतिलबु त सिस्टर्स जे विच में हूंदो हुउमि त भेनरुनि पालियो मूंखे, पोइ आहिस्ता आहिस्ता भेनरुनि सां खेॾणु करणु हे हो त मतिलबु मूंखे आदत पइजी वई। माना तव्हांजो चवण इहो आहे त तव्हां लेडीज़ सां वधीक वक़्तु रहिया हो त इन करे तव्हां में उहा आदतूं अची वियूं, या तव्हांजे जिस्म में अंदरि उहा जीन्स अची वई? आदत अची वई। आदत अची वई। तव्हांखे मर्द वधीक वणंदा आहिनि या औरतूं? मर्द भाइर आहिनि औरतूं भेनरियूं आहिनि। मर्द भाइर आहिनि, औरतूं भेनरियूं। औरतूं भेनरूं आहिनि। डेट वेट हणंदा आहियो कंहिंसां? न। जेकॾहिं तव्हां कंहिं मर्द सां शादी कंदा त उहो केरु हूंदो, ऐं जेकॾहिं कंहिं छोकिरी सां शादी कंदो त उहा केरु हूंदी? नाला? त इन जो को सुवाल न आहे, इन जवाब न आहे। ॾुखियो सुवाल आहे, मूंखे बि ख़बर आहे। जी। मां वरी चवां थो, जेकॾहिं तव्हां कंहिं छोकिरे सां शादी करणु चाहियो, दिलि में तमन्ना हूंदी आहे हर कंहिंजी त यार मां फलाणे सां शादी कयां, छोकिरे सां। जेकॾहिं छोकिरी सां कंदा चाहियो, उहा केरु हुजणु खपे? रीमा, माधुरी, शाहरुख खान, सलमान खान, शान, फैसल, इमरान? न सर। न जवाब न आहे। पर्ची खणी पवंदी तव्हांखे। ॿियो सवाल को पुछो। न न न न न न न जंहिं सवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव तव्हांखे पर्ची खणणी पवंदी। पर्ची में छा आहे? पर्ची में छा आहे? उहो नसीबु आहे तव्हांजो। मतां बंगलो निकिरी अचेव, गाॾी निकिरी अचेव। न मतिलबु का सज़ा वग़ैरह त न? सज़ा हाणे तव्हांखे केरु ॾींदो? कॾो? सर ॿियो को सवाल? न सवाल हिते बीहो। हाणे हे प्रोग्राम हिन खां अॻिते चुरंदो ई न जेसि ताईं हाणे हे को सिलसिलो ख़तमु न थिए अॻिते। सही आहे? हिकिड़ी पर्ची तव्हां पाण खणो। मतां चयो इमरान चांडे पर्ची खई आहे, करायो भली, को मसइलो न आहे। पढ़ो, पंहिंजे आवाज़ तेज़ बुलंदी सां पढ़ो। न सर। छा न सर? काकरोचनि जी मथां बारिश। काकरोचनि जी मथां बारिश। बारिश। हाणे तव्हांखे खणी छा मतिलबु सर? तव्हांजो आवाज़ ई नथो निकिरे। छा चयो सर? बारिश काकरोचनि जी मतिलबु कॉकरोच तव्हांजे मथां हारिया वेंदा। न सर। छा न सर? इहो त कमु थींदो। कॉकरोच अची वञनि, कॉकरोच अची वञनि, तूं न सर। न हाणे हिन जो क्लियर सर काकरोच खाईंदा? न सर प्लीज़। हलवा आहे त जीअं हलवा आहे त
न सर काकरोच खाईंदो आहे न खाईंदो आहे सर बीमारियूं इन वजह बीमारी न हूंदी आहे हिन में हे तव्हांखे ख़बर आहे चीन वारा हिननि खे छो खाईंदा आहिनि ताकी साह जी बीमारी न थिए सर तॾहिं बीमारी वधी न थींदी आहे चीन में इहो कहिड़ी बीमारी आहे कोरोना जी जेकॾहिं हिन जो नालो करीना हुजे न त हर को चए मूंखे थिए न सर इहो तव्हांखे करिणो पवंदो थोरो ओर ते अचो थोरो अखियूं बंदि कयो न, sir, please. ताड़ियूं थी वञनि उछला सघो था तव्हां केरे सघो था छा थियो सर अगर अहिड़ी सज़ा आहे त पोइ सॉरी छा थियो के चक पाए थो सर त बीमारी आहे इहा बीमारी आहे जी तव्हांखे न थींदी मतलब सर मां इंसान न आहियां छा न इंसान त आहियो पर मज़बूत इंसान हो तव्हां पाण बीमारी आहियो अॻिते हलो हिन रूप जो तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो आहे मतिलबु शौक़िया आहे या बिज़नेस बि आहे मामा आरिफ़ खे सुञाणे जी छा कंदो आहे असांजे इंचार्ज आहे तव्हां मामा आरिफ़ जे नाले ते शर्मायो छो था को मसइलो आहे न सर को शरीफ़ माण्हू आहे इलाही बिल्कुलु ॾाढो इलाही माण्हू आहे न बिज़नेस आहे तव्हांजो इन रूप में फ़ाइदो कहिड़ो तव्हांखे सर फ़ाइदो त को बि न आहे बसि ईअं शौक़िया शौक़िया हलो ठीकु आहे हिन सवाल जो जवाबु आहे शौक़िया ठीकु आहे अॻिते था हलूं बल्कि मां त सम्झा थो त हिकु कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ब्रेक वठूं पहुचूं ओके जी त नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो डोंट गो अवे वी विल बी राइट बैक स्टे होम स्टे विद अस वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सारी ऐं जारी होस्ट साॻियो ई गेस्ट बि साॻियो ई परेशानियूं वधंदियूं पियूं वञनि पसीना अचनि पिया सीआरे में पसीना गर्मी आहे गर्मी आहे हा न छा थियो सर कॉकरोच अञा ताईं तव्हांखे उन कॉकरोचनि जो सिलसिलो जारी आहे हा हलो बिल्कुलु ठीकु आहे अॻिते हलो प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं जी हिन मीडिया में को अहिड़ो आर्टिस्ट या अहिड़ी का छोकिरी जंहिं ते तव्हांखे 100% ट्रस्ट हुजे त हे मुंहिंजी ॻाल्हि लीक न कंदी इलाही हूंदी आहे न बिल्कुलु इलाही आहिनि पर माण्हू को फ्रेंड अहिड़ो हूंदो आहे जंहिंसां सिर्फ़ु ॻाल्हि शेयर कंदो आहे ॿिए कंहिंसां न कंदो आहे ईअं आहे हुयो मतिलबु लेडीज़ या जेंट्स हो कोई बि पर हुयो क्लियर कयो न हुयो या हुई सर मुझे मतलब मीडिया में घणे क़दर लेडीज़ ही दोस्त आहिनि त हुई नालो ॿुधायो न सॉरी हलो ठीकु आहे नाले खे तव्हां न ॿुधायो सिंधी मीडिया में आहे बिल्कुलु भरोसो हुयो मतलब अॼु बि आहे पर कुझु ग़लतफ़हमी अहिड़ी थी हुई जो हिन महिल अलॻि आहिनि हलो ठीकु आहे मां तव्हांखे ऑप्शन ॾियां थो हुनजो जेको नालो आहे हुनजो पहिरियों इंग्लिश जो हर्फ़ ॿुधायो सॉरी सर इहो तव्हांखे ॿुधाइणो पहिरियों हर्फ़ हल आख़िरी ॿुधायो सर ॿियो को सवाल कयो न प्लीज़ घर में बि एक्शन हणंदी आहे जी हाँ ईअं जी हणंदी आहे ॿाहिरि हा नेचुरली आहे सवाल उते ई आहे अञा सवाल मटायूं था नथो मटिजी सघे ए फॉर एपल ठीकु आहे पर हाणे उहो पाण सम्झी वेंदो जेको बि हूंदो ठीकु आहे अॻिते था हलूं सिंधी मीडिया जो फेवरेट अदाकार मेल शोएब अबड़ो फीमेल सिंधी मीडिया सभु सुठियूं आहिनि हिकिड़ी जो नालो कमु त तव्हां सभिनी सां गॾु कयो छा कहिड़ो कमु कंदा मां मेकअप आर्टिस्ट आहियां मेकअप आर्टिस्ट आहे नालो सभु सुठियूं आहिनि सर हिकिड़ो
ॿियनि खां सॉरी करे छॾ छो यार सॉरी तव्हां सभु भला पर हे मूंखे ईअं न ॾिस मां हिन करे त चश्मो पातो आहे सर सभु सुठियूं छोकिरियूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न वेस्ट था कयो तव्हां टाइम वेस्ट था कयो मूंखे अलाए छो ईअं लॻे थो थधो थींदो प्रोग्राम पैरिस भुट्टो तव्हांजी फेवरेट आहे ठीकु आहे ओके हे मोबाइल हे मुंहिंजो आहे न हे ॿई तव्हांजा आहिनि हे मोबाइल घणे जो आहे 60 जो 60 ऐं हे 40 40 तव्हांजी सैलरी केतिरी आहे 17 लख हज़ार हज़ार जी पोइ हे ऐं सर कमेटी रखी हुन मां वरिती आहे हलो ठीकु आहे हिनखे अॻिते था कयूं जी अॻिते था हलूं कॾहिं कंहिं मेल ते कंहिं छोकिरे ते दिलि आयो तव्हांजो मूंखे छॾे किथे बि न ओके मां सम्झियुमि तूं किथे न किथे फाथल आहे अॻिते था हलूं कहिड़ी शइ कोन ॾिजंदा हो कंहिं शइ खां या कंहिं माण्हू खां कुझु बि मिलाए छॾियो माना हुन में जानवर बि आहे सभु कुझु आहे पखी बि आहे कंहिंखां ॾिजंदा कंहिंखां हो ऐं हो नांग बि आहे सर फ़िलहाल त कॉकरोचनि खां थो ॾिजां कॉकरोचनि खां हलो अॻिते था हलूं हिकु ॾींहं लाइ तव्हांखे वज़ीर आज़म कयो वञे पहिरियों कहिड़ो कमु कंदव पाकिस्तान जी आवाम खे सुधारींदो यार वरी वही ॻाल्हि इहो त असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान बि चयो त मां पाकिस्तान खे ठाहींदुसि तूं चए थो मां पाकिस्तान जी आवाम खे ठाहींदुसि कहिड़े हिसाब सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कंहिं माण्हू ॾे कर्ज़ु हुजे न दर खड़काइण कोई वञे त मुंहिंजो हेतिरो हिन कर्ज़ु आहे उहो माण्हू ख़बर छा करे तव्हांखे 200-300 रुपया ॾेई ऐं घर में विहारे छॾे उहो जंहिंमहिल अचे न दर खड़काए तव्हां दर बंदि कयो जी उहो कर्ज़ु विसरी वेंदो छो त तव्हां केरु हा बिल्कुलु इहो ईअं आहे न कहिड़ो कमु कंदव हिकिड़े ॾींहं जे लाइ वज़ीर आज़म सम्झ में नथो अचे सर नथो सम्झ में अचे यार मूंखां पुछ मां थो ॿुधायां जी ॿुधायो हिकिड़े मूंखे वज़ीर आज़म कयो वञे न सभ खां पहिरियों मां उन्हनि माण्हुनि खे मारींदुमि जेके 3 शादियूं कंदा आहिनि इहे ॿियनि जा हक़ खाईंदा आहिनि जी ॿियनि जा हक़ खाई हा न? वेठा आहिनि जेकॾहिं हिकिड़ो खून तव्हां ते माफ़ हुजे कंहिंखे क़तल कंदव सोच 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 ज़ख़्म त इलाही ॾिना हूंदई सर 3 त माफ़ हुजनि हा पोइ बि तूं 3 खे मारण जे चक्कर में आहे हिकिड़े ॿुधा नालो खण कंहिंखे मारणु चाहींदे जमाल खे जमाल कहिड़ो ख़ासि बलोचिस्तान वारो कंहिंखे जमाल ख़ासि के लिए लॻे थो हिन तव्हांखे ॾाढो तंग कयो आहे न ॾाढो हा न हिकिड़ो ऑडियंस सवाल करणु थी चाहे पुछूं जी बिल्कुलु दोस्त असांजो वेठो आहे बख़्श जेकॾहिं अव्हांखे को 5 स्टार होटल ते मानी खाराइण लाइ वठी वञे घणा पैसा वठंदो हुन जो चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे जहिड़ी तव्हांजी पर्सनैलिटी आहे के 5 स्टार होटल ते मानी खाराइण जे लाइ वठी वञे त केतिरा पैसा वठंदव पहिरियों त तव्हांजी शिकिल न आहे जो तव्हां कंहिंखे होटल ते वठी वञो बाक़ी जे अगरि वठी बि वेंदो त बिल बि तव्हां भरींदो ऐं 20,000 रुपया ख़र्च बि हिकिड़ो ॿियो सवाल थी वञे जी मीडिया में तव्हां शोबिज़ में आहियो मां ॾिठो आहे त मतिलबु जेतिरा बि शोबिज़ में हूंदा आहिनि उन्हनि मां 50 खां 60% हिन में नशो कंदा आहिनि ईअं आहे बिल्कुलु तव्हां कहिड़ो नशो कंदव को बि न मां 3 ॻणींदुसि ठीकु आहे 3 ॻणींदुसि जेकॾहिं तव्हां खिलियव त मतिलबु तव्हां नशो कंदा हो जेकॾहिं न खिलियव त मतिलबु नशो न कंदा हो जी 1 2 पौणा 3 सर 3 बि चई छॾियो तूं वॾो मवाली मां सम्झी वियुसि हल्को मवाली हुजे न खिली पिया तूं वॾो मवाली वाह मूंखे लॻे तूं वॾो मवाली हिन में क्लियर थी वियो हलो नशो पसंदि कहिड़ो आहे भला कोई बि न तव्हां इन्हनि 3 नशनि मां ॾिठो कहिड़ो आहे करंट जनरेशन मां उमिरि घणी अथई 21 घणा 21 21
मूंखां इलाही नंढो आहीं नंढी आहीं हिकु त मां हिन में फसियो नंढो आहीं नंढी हाँ। मां आहियां या न आहियां तूं छा आहीं तूं छोकिरी आहीं? मूंखे लॻे थो कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं लाज़मी वठिणो पवंदो पाण खे ठीकु आहे पोइ वरी वापसि ईंदासीं जी त नाज़रीन हींअर हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं काॾे न वञिजो असां जल्दी वरी वापसि ईंदासीं ऐं असां सां गॾु सोमिया हिते ई रहंदी हीअं था वञूं हीअं था अचूं वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम खण पंहिंजे भाउ खे खण पंहिंजी भेण खे खण पंहिंजी किन्नर खे सम्झ में ॻाल्हि थी थिए प्रोग्राम खण पंहिंजे भाउ खे भेण खे थी वियो आहे हींअर किन्नर बि अची वियो आहे किन्नर छा खे चवंदा आहिनि मूंखे ॻाल्हि सम्झ फ़क़ीर खे चवंदा आहिनि न यार फ़क़ीरनि जा इहे लिबास न हूंदा अथई ॻाल्हि थी सिधी ए तूं फ़क़ीरनि जो लिबास कयो होॾे जेके वेठल अथई न सभु हीअं कयूं वेठा आहिनि स्पेशल फ़क़ीर आहे न स्पेशल फ़क़ीर आहे हल ठीकु आहे इन स्पेशल फ़क़ीर खे 3 साल जे लाइ जेल कयो थो वञे इन फ़क़ीर जो मज़ो आहे केतिरनि जो मज़ो आहे हलो ठीकु आहे 3 सालनि लाइ जेल में हलियो हली वई आहियां उते हिकिड़ी मुलाक़ात जे लाइ तोखे परमिशन मिले थी कंहिंसां बि करे सघे थी कंहिंखे बि घुराए सघे थी उहा परमिशन तव्हां यूज़ कंहिंजे लाइ कंदव सिर्फ़ु हिकिड़े सां मुलाक़ात करे था सघो तव्हां पंहिंजे रिश्तेदार सां मुलाक़ात कंदव तव्हां पंहिंजे फियांसी त हूंदी कोन फियांसी किथे हूंदो ठीकु आहे दोस्त सां या उन सां जंहिं वटि तव्हांजा राज़ आहिनि या को ॿियो मुलाक़ात जो हिकिड़ो ई माण्हू हूंदो उन खां पोइ तव्हांजी मुलाक़ात न थींदी उन माण्हू सां बि न थींदी हिकु ई मुलाक़ात पठान सां पठान कहिड़ा बॉयफ्रेंड आहे या छोकिरी आहे पठान का बस पठान कोई भी माना तूं वाकई आख़िरी मुलाक़ात कंदी आहे पहिरीं ऐं आख़िरी उन खां पोइ भली फांसी अची वञे न फांसी त 3 सालनि जी सज़ा आहे न उहो पठान जेतिरो तोखे प्यारो आहे तूं बि उनखे ओतिरी प्यारी आहीं थी थो सघे महीने जो ख़र्चु केतिरो अथई कॾहिं हिसाब न आहे पियो हीअ ड्रेस घणे जी आहे तक़रीबन जेका तव्हांखे पतल आहे 10,000 जी 1,80,000 जो तुंहिंजा मोबाइल आहिनि 10,000 जी तोखे ड्रेस पातल आहे ऐं सैलरी तुंहिंजी 17,000 आहे ॾिसण जेके ॾिसनि था माण्हू उहे सम्झी त वेंदा हूंदा मतिलबु पार्टियूं हा पार्टीज़ त थींदी रहंदी आहे तव्हां अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो तव्हां जूं शादियूं थींदियूं आहिनि पाण में हा शादियूं थींदियूं आहिनि जी तव्हां कंहिंसां करणु चाहींदव शादी छोकिरी सां या छोकिरे सां फ़िलहाल सोचियो न आहे इन सवाल जो जवाबु तव्हांखे अॻिते ॾियणो पवंदो मां फ़िलहालु ॿिया सवाल थो कयां सही आहे ठीकु आहे तव्हांखे धीउ थिए या पुट थिए पहिरियों ख़्वाहिश धीउ थिए शादी कंदव त थींदी न ईअं त कोन थींदी मूं सिस्टर खां वर्क कई आहे पालण लाइ सिस्टर खां वरिती आहे मूं पालण लाइ छो तव्हांखे नथी थी सघे मतिलबु शादी जो शौक़ु न आहे हिकिड़ो सवालु आहे हे जेके तव्हांखे वार आहिनि इहे पंहिंजा आहिनि या नकली आहिनि एक्सटेंशन आहिनि कुझु पंहिंजा आहिनि कुझु एक्सटेंशन कुझु पंहिंजा आहिनि कुझु एक्सटेंशन पोइ तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा हुया न त फैशन आहे अॼुकल्ह वॾनि वारनि जो हिन हुसन मां तव्हां फ़ाइदो को वरितो आहे बिल्कुलु मेकअप घणे जो यूज़ कंदा महीने में त हाणे हिकु ई मेकअप में साल हली वेंदो आहे मां ॻाल्हि सम्झी न हिकु मेकअप माना कीअं साल जो मेकअप तव्हां गॾु वठंदा आहियो उहो केतिरे जो हूंदो आहे अची वेंदो 20-25 हज़ार साल में 20-25 बसि हा पोइ त सस्तो कमु आहे हा न पोइ 20-25 तव्हां भरींदा आहियो या बिल को ॿियो पे कंदो आहे कॾहिं मां पाण कॾहिं ॿियो कोई जेकॾहिं हिन मोबाइल जो पासवर्ड उहो जेको तव्हांजो बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड मुंहिंजो न आहे पठाण त आहे न पठाण त ईअं सिर्फ़ु दोस्त आहिनि मां पोइ तव्हां एतिरा बलोच सिंधी पंजाबी इसराई छॾे पठाण सां छो दोस्ती कई आहे पठाण क्यूट हूंदा आहिनि ख़ूबसूरत हूंदा आहिनि जी तव्हां ख़ूबसूरती करे जी उनजी एज केतिरी आहे पठाण जी 5 साल सियासी जवाबु आहे न सियासी जवाबु
जी तव्हांजी हाइट केतिरी आहे? 5'9". 5'9". कॾहिं के फिल्म में या ड्रामनि में चांस मिलियो आहे? कोशिशि कई आहे पर अञा ताईं न। अञा ताईं चांस न मिलियो आहे। हिते अची हिन शो में अची छा था फील कयो? त अॻिते चांस मिलण जो आहे। तव्हां चांस जे लाइ अॼु आया आहियो? हितां टाइम जेको मुंहिंजो ज़ाया कयो चांस लाइ कयो आहे? न, अॼु मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी ते तव्हां पुछो था, मुंहिंजा सवाल था पुछो त मां पंहिंजी ज़िंदगी पूरी दुनिया खे ॿुधायां थो त मुंहिंजी लाइफ छा आहे। तव्हांजी फैमिली में 3 सिस्टर्स आहिनि? 3 ब्रदर आहिनि, 5 सिस्टर्स आहिनि। उहे छा कंदा आहिनि? भाइर तव्हांजा छा कंदा आहिनि? उहे तव्हां खां नफ़रत कंदा आहिनि त न तूं हेॾे न अचे? छा न, मूंसां ॾाढो प्यारु कंदा आहिनि। रहंदा किथे हो? डिफेंस में? कोरंगी क्रॉसिंग। कोरंगी क्रॉसिंग। घर में रहंदा हो? फैमिली सां गॾु रहंदा हो? जी। राति जो काएं वॻे निकिरंदा हो घर मां? राति जो न निकिरंदो, सुबुह जो निकिरंदो। पोइ सुबुह जो त तव्हां ईंदा हो न वापसि? ऑफिस ईंदा आहियां। ऑफिस। राति न निकिरंदा? राति जो घर वेंदा आहियूं। राति जो घर वेंदा हो। ईज़ी पैसा माण्हुनि खां घुराईंदा हो या ईज़ी लोड? ॿई। ॿई? मतिलबु तव्हांजी उहा क्वांटिटी केतिरी हूंदी आहे ईज़ी लोड जी या ईज़ी पैसा जी? असां त 50 रुपया लोड कराईंदा आहियूं। मुंहिंजो हफ़्ते में 300-400 रुपयो ईंदो आहे पैकेज जो। सस्ती किन सिर्फ़ु हिकिड़े पासे ॾां। सस्ती किन रही? मां हिकु साइड ॾां सिर्फ़ु। हिकु साइड मतिलबु? सिर्फ़ु हिकु माण्हू ॾां। हिकिड़े माण्हू ॾां। माण्हू टोटल केतिरा आहिनि? ख़बर न। वधीक में वधीक ईज़ी पैसा केतिरा तव्हां कराया हूंदा हिकिड़े माण्हू खां? मतिलबु जेके तव्हांखे मिलिया बि हुजनि। बिल्कुलु सर, मूंखे ई मिलंदा आहिनि। हा, उहो त मां सम्झां थो, बाक़ी न त ख़र्च कीअं बर्दाश्त कंदव तव्हां? ₹1 लख। ₹1 लख। हिकिड़ो माण्हू आहे, उहो तव्हांखे चए थो त बाबा न ॿाहिरि घुम, न हे कमु कर, न मेकअप वारो कमु कर, मीडिया खे बि छॾ, बसि तूं मुंहिंजे घर में वेही रहो। महीने जा घणा पैसा वठंदा आहिनि? ₹3 लख। ₹3 लख छा जा? घर में विहण जा। सिर्फ़ु घर में वेहण जा 3 लख रुपया? जी। मर्द तव्हांखे कहिड़ा वणंदा आहिनि? मुछुनि ॾाढ़नि वारा या क्लीन शेव? मुछनि ॾाढ़नि वारा। हिकिड़ो सवाल अञा ताईं रहियल आहे, मां तव्हांखे चयुमि त मां ज़रूरु तव्हां खां पुछंदुसि। जेकॾहिं तव्हांजी शादी कराई वञे त फीमेल सां कंदव या मेल सां? लास्ट सवाल आहे, ईअं सम्झो लास्ट सवाल आहे। मां शादी कंदमि ई न। इहो सवाल अञा ताईं रहियल आहे। मां हे प्रोग्राम ईअं ख़तमु कंदो बि न जेसि ताईं हिन सवाल जो जवाबु न मिले। त मूंखे बि त ख़बर पए त तव्हां शादी माना मेल सां करणु था चाहियो या फीमेल सां? मेल सां, फीमेल सां? टाइम वेस्ट पियो थिए। मां 3 घणे मुंहिंजे सवाल जो जवाबु न ॾिनई त पोइ हे हाज़िर थी वेंदो। ठीकु आहे? 3 घणा? टाइम वेस्ट पियो थिए न, माण्हू जेके ॾिसनि पिया बोर थींदा वेचारा। ॿियो को सवाल? न सवाल आख़िरी थी वियो, पन्ना ई ख़तमु थी विया। पन्ना ई जेके सवाल ख़तमु करे छॾिया। कहिड़ा सवाल तव्हां खां कया? तव्हां मुंहिंजो टाइम वेस्ट पिया कयो सिधो। जी बि सवाल आहे, छा मतिलबु? भई तव्हां शादी कंदव न? न। सम्झो तव्हांजी शादी थिए थी, 3 घणी ॾिस, जेकॾहिं तव्हां जवाबु न ॾिनो त मां पोइ हिन मां सवाल कंदुसि। ठीकु आहे? या क्लियर कयो? एॾो ॾुखियो सवाल थोरी आहे। तव्हांजे लाइ ॾुखियो? हा, तव्हांजे लाइ ॾुखियो आहे। सर मां शादी कंदमि न। मतिलबु सवाल जो जवाबु न ॾींदव तव्हां? ओके, ईअं सम्झो। 1 2 3 सवाल जो जवाबु न ॾींदव। ठीकु आहे? ओके ओके। हिन मां का बि पर्ची खणो। हिन मां का बि पर्ची खणो तव्हां। सर ॿियो को सवाल? पर्ची। हथु ॾके छो थो तव्हांजो? छा थियो? इहा पर्ची तव्हांजे लाइ बेड लाइ हूंदी, तव्हां खॿे हथ सां कई आहे। वराए खणो। न बसि हाणे थी वियो। नसीब जी ॻाल्हि आहे, नसीब जी ॻाल्हि आहे। ॿुधो अथव न गानो? छा लिखियलु आहे? न सर। छा ॾिस, अहिड़ो को ग़लति लिखियलु आहे? मां हिन कंहिं पर्ची में अहिड़ो लिखियो त न हो, ग़लति लिखियलु आहे। छा लिखियलु आहे? न सर, इहो नथो थी सघे। छा लिखियलु आहे? सर ग़लति आहे। ॿुधायो त सही, ख़बर त पए, ऑडियंस खे ख़बर पए। चढ़ो चरिया थी ॾिसो। जेका ड्रेस तव्हांखे पातल आहे उनजी कुर्बानी ॾियणी पवंदी। जी? जेका ड्रेस तव्हांखे पातल आहे उनजी कुर्बानी ॾियणी पवंदी। जेका ड्रेस तव्हांखे पातल आहे उनजी कुर्बानी ॾियणी पवंदी? सर मुंहिंजी पंहिंजी न आहे। पंहिंजी न आहे मतिलबु? दोस्त जी आहे। दोस्त जी आहे? प्रोग्राम जो फॉर्मेट आहे।
सर ड्रेस पर आई है ख़राब तव्हां अची वेंदा तव्हां पोइ मुंहिंजो टाइम वेस्ट छो कयो आहे मां तव्हांखे ॾिसो प्रोग्राम जे स्टार्ट में छा ॾिसुमि सवाल जो जवाबु न ॾींदव त हे तव्हांखे करिणो पवंदो ठीकु आहे बचा ड्रेस खे सवाल जो जवाबु ॾे को मसइलो थोरी आहे सवाल जो जवाबु ॾे ड्रेस बचा जैसा चाहती थी मां करे छॾींदुमि जैसा शादी थी मां करे छॾी पोइ योकोज़ोन आहे चाइना वारो आहे 70 किलो जो कंदे न ॿुधायो क्लियर कयो बसि तव्हां सवाल जो जवाबु न ॾींदव हे कयूं ठीकु आहे बसि इनखे था कयूं हाणे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां इन जो इहो आहे त तव्हांजी ड्रेस ख़राबु कीअं कई वेंदी तव्हांजी इन ड्रेस खे रंग हयो वेंदो मस हई वेंदी ॻाढ़ी मस हाज़िर थी वञे बस हाज़िर थी वञे न तव्हां मुंहिंजो टाइम सर 10,000 जी ड्रेस आहे टाइम वेस्ट पिया कयो बसि सर ड्रेस 10,000 10,000 मूंखां वधीक आहिनि सर 10,000 मूंखां वधीक आहिनि इमरान हाशमी इमरान चांडे में थोरो फ़र्क़ु आहे यार नालो त साॻियो ई आहे न हाज़िर कई वञे हल ॻाढ़ो वॻो ॻाढ़ो थो चवां ॻाढ़ो रंग सर प्लीज सर प्लीज हथ बचायो वेही रहो प्रोग्राम जो फॉर्मेट आहे ऐं प्रोग्राम जो टाइम बि ख़तम थी वियो आहे प्रोग्राम जो नालो छा आहे खण पंहिंजे भाउ खे खण पंहिंजे भाउ खे छा थियो सर 10,000 जी ड्रेस ही पराई हुई हिन में रोनी कहिड़ी ॻाल्हि आहे 10,000 छा आहे ॾिस मां तोखे चयमि प्रोग्राम जो फॉर्मेट आहे या त तूं पराई ड्रेस न पाए चयां सर पराई हुई ड्रेस पोइ 10,000 ॾेई छॾियांसि एतिरो कमाए त थी न अब हाणे छा कजे 10,000 को मसइलो आहे 10,000 ॾेई छॾियांसि छा थियो एॾो परेशान सही आहे धोइण जी कोशिशि अड़े रोअण जी हिन में कहिड़ी हुआ तूं चओ त मां कंहिंखां न ॾिजंदी मां बहादुर आहियां हाणे हिन में रोअण जी कहिड़ी आहे सर ड्रेस पराई आहे 10,000 ॾेई छॾियांसि मां पैसा ॾियां यार हिन ते ताड़ियूं थी वञनि मां 10,000 ॾियण लाइ तयारु पंहिंजी दोस्त करी हाणे खिल त ख़तम कयूं प्रोग्राम खिल हिकु त मां तोखे हथ में थो लाहे सघां खिल ओके खिल हाणे हैप्पी ताड़ियूं हैप्पी हाणे ॻाल्हि ॿुधो 10,000 मां भरिया आहिनि पर मुंहिंजी बि थोरी ख़्वाहिश आहे हिकिड़ी नंढड़ी म्यूज़िक हलंदी हुन ते पाण ॿिन्ही खे परफॉर्म करिणो पवंदो la 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 la